नहमदहू व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल अनाम रुकू नंबर 5। तर्जुमो व आज़िर ऐं तव्हां ढेॼारियो बिहिल लज़ीन गॾु हिन सां उन्हनि माण्हुनि खे जेके यख़ाफ़ून ख़ौफ़ रखनि था ऐं युहशरू के उहे सभु जमा कया वेंदा इला रब्बिहिम तरफ़ पंहिंजे रब जे लईस न आहे लहुम उन्हनि जे मथां या उन्हनि जे लाइ मिन दूनिही सिवाइ हुन जे वलियुन कोई दोस्त वला शफ़ीउन ऐं न ई कोई सिफ़ारिशी लअल्लहुम ताके उहे यत्तक़ून उहे तक़वा इख़्तियार कनि वला ऐं न ततरुदिल लज़ीन तव्हां परे हटायो उन्हनि माण्हुनि खे जेके यदऊन पुकारिन था रब्बहुम पंहिंजे रब खे बिलग़दाति वल अशीय सुबुह ऐं शाम। युरीदून वजहू युरीदून हू इरादो रखनि था या हू चाहिनि था वजहू चहिरो हुनजो कंहिंजो यानी अल्लाह ताला जी हू चाहिनि था अल्लाह ताला जी रज़ामंदी। मां न अलैक तव्हांजे मथां मिन हिसाबिहिम उन्हनि जे हिसाब मां मिन शयुनि कुझु बि का बि शइ यानी हुननि जेको कमु हू कंदा उन्हनि जे मथां बोझ हूंदो तव्हां खां का बि उन्हनि जे बारे में पुछा न कई वेंदी। वमा मिन हिसाबिक ऐं न तव्हांजे हिसाब मां अलैहिम उन्हनि जे मथां मिन शयुनि कुझु बि फ़ततरुदहुम पोइ अगरि तव्हां अलॻि कयो या परे हटायो उन्हनि खे फ़तकून त तव्हां थी वेंदा मिनल ज़ालिमीन ज़ालिमनि मां। वकदालिक ऐं अहिड़ी तरह फ़तन्ना फ़ितने में विधो असां या आज़मायो असां बादहुम बाज़ उन्हनि जे खे बिबाद बाज़ सां लियक़ूलू ताके उहे चवनि छा हाउलाई इहे माण्हू आहिनि मन्नल्लाहु जिन ते अहसान कयो अल्लाह ताला अलैहिम उन्हनि जे मथां मिम बैनना असांजे विच मां अलैहिस्सलाहु छ न आहे अल्लाह ताला बि आलम ख़ूब ॼाणण वारो बिशाकिरीन शुक्र करण वारनि खे। व इदा ऐं जॾहिं जा अक अचनि था तव्हां वटि अल्लज़ीन उहे माण्हू युमिनून जिन ईमान आंदो बि आयातिना असांजी आयात या निशानिन ते फ़क़ुल त तव्हां उन्हनि खे चयो सलामुन सलामती हुजे अलैकुम तव्हांजे मथां कतब लाज़िम कयो रब्बुकुम रब तव्हांजे अला नफ़्सिही पंहिंजे नफ़्स ते अर्रहमत रहम करण अन्नहू बिलाशुबा हू या बेशक उहो माण्हू मन जेको अमल करे मिनकुम तव्हां मां सूअम बि जहालतिन बुरो बसबब नादानी जे थुम पोइ ताब उहो तौबा करे मिमबादही उन खां पोइ व असलह ऐं इस्लाह करे पंहिंजी यानी इस्लाह करे वठे फ़अन्नहू त बिलाशुबा हू ग़फ़ूरुर रहीम बेहद बख़्शण वारो निहायत रहम करण वारो आहे केरु अल्लाह ताला। वकदालिक ऐं अहिड़ी तरह नुफ़स्सिलुल आयाती असां खोले बयानु कयूं था आयात खे वलितस्तबीन ताके वाज़े थी वञे सबीलुल मुजरिमीन रस्तो मुजरिमनि जो। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुका व अतूबु इलैका। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।